जीअं त नाज़रीन काज़ी अहमद कल्चर ॾींहं जीअं जीअं नज़दीक अचनि पिया तीअं ई कल्चर डे जा प्रोग्राम ऐं काज़ी अहमद ऐं आसपास इलाइक़नि में ज़ोर शोर सां थी रहिया आहिनि। उन जे निस्बत काज़ी अहमद जे बहितरीन शख़्स एडवोकेट हाफ़िज़ जूणे जे तरफ़ां संदसि ऑफिस खां हिकु सखावती ऐं सिंध में धारियनि जे नेकाले लाइ हिकु शानदार रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदे तालका प्रेस क्लब पहुती, जिथे अॻवान पारां क़ौमी गीतनि ते रुख़्स कयो। रैलीअ में काज़ी अहमद जे सियासी समाजी दुकानदार अदबी शहरी वकील सिविल सोसाइटी ऐं सहाफ़ियुनि जे वॾी तइदाद में शिरकत कई। रैलीअ खे एडवोकेट हफ़ीज़ जूणे जे तरफ़ां ख़िताब कंदे चयो त असांखे पंहिंजे पाण ते फ़ख़ुरु आहे त असां सिंधी आहियूं। असांजे धरती 5000 साल पुराणी आहे। जेसीं ताईं असांजे जान में साह आहे असां पंहिंजे सक़ाफ़ती ॾियारा वॾे धूमधाम सां मल्हाईंदासीं। असां हुकूमत सिंध खां मुतालबो था करियूं त सिंध मां धारियनि खे फौरी नेकाल ॾिनी वञे ऐं हिननि अॻवाननि खे पंहिंजे मुल्क में मोकिलियो वञे, जीअं त मोकिलियो वञे, न त सख़्तु एहतिजाजी कयो वेंदो। रिपोर्टर जगदीश कुमार ठाकुर, इबरत न्यूज़, काज़ीमत।